नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त में सांगड़ मां ख़बर ॾींदालो सांगड़ लग ॻोठ मलूक शहर में पुलिस जी चढ़ाई चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पामाल कंदे ॻोठाणा भला जो गिरफ़्तार कयो वियो। उन मौके ते वाक़े खिलाफ़ ॻोठाणनि जो एतिजाई मुज़ाहिरो प्रेस क्लब आडो ॻोठ मलूक शहर जे रवासिन सांगड़ पुलिस जे खिलाफ़ एतिजाई मुज़ाहिरो कयो। मोहम्मद यासीन शहर, मोहम्मद हयात शहर, हादी बख्श शहर ऐं ॿियनि मुज़ाहिरो कंदे चयो त अॼु सुबुह साजिर सांगड़ पेरूमल ऐं ॿियनि थाणनि जी पुलिस असांजे ॻोठ मलूक शहर में चईन मोबाइलनि सां का करे ॾिनो ऐं चादर ऐं चौदीवारी जो तकदुस पामाल कंदे घरनि में घिड़ी आई ऐं भला जोइस सादिक शहर ऐं गुलाम करीम शहर के सख्त तशद्दुद जो निशानो बणायो ऐं खंबे खणी वई। हिननि चयो त असांखे इंसाफ़ फराम कयो वञे। पुलिस असांजे माण्हुनि जो कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए नुक़सान पहुचाए सघे थी। अॻु सांगड़ पुलिस कूड़ा मुक़ाबिला ॾियारे मिसकिन माण्हुनि खे क़तल कयो आहे। मुज़ाहिरनि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़ खां मुतालबो कंदे चयो त असांजे माण्हुनि खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे ऐं उन वाक़े जी इंक्वायरी कराए मुलविस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई कई वञे। ॻोठ मलूक जो रहाशी आहियां। मुंहिंजे भाउ खे पुलिस खणी वई आहे, मुंहिंजे मामे खे पुलिस खणी वई आहे। बेगुनाह रोज़ खयों थी वञे, 8 ॾींहं 15 ॾींहं छापा थी हणे घरनि में ऐं असीं ॾुआरी बि न आहियूं, कुझु बि न आहे। बेगुनाह पुलिस ॿधियो थी वञे। असांजी IG खे चीफ साहब खे अपील आहे त असांजी मदद करे। असीं बेगुनाह आहियूं। जेकॾहिं असीं थाणनि ते घुरिबल आहियूं त असांखे चवनि, असीं पेश थींदासीं अदालत में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।